नाज़रीन, ठट्टे में बिलाल काका जे क़त्ल वाक़े ते रद्द अमल ज़ाहिर कंदड़ नौजवाननि जी गिरफ़्तारियुनि लाइ पुलिस छापा हणी 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर तनवीर ख़ासकेली। जी तनवीर, छा तफ़सीलात आहिनि? अजी ठटे में बिलावल काका जे क़त्ल वाक़े ते रद्दअमल ज़ाहिर कंदड़ नौजवान जी गिरफ़्तार लाइ छापा 3 नौजवान गिरफ़्तार केस दाख़िल कया विया आहिनि। हैदराबाद में बेदर्दी सां क़त्ल थियल नौजवान बिलावल काका जे बेरहमाने क़त्ल ख़िलाफ़ ठटे ई मखली ते रद्दअमल तौरु नौजवाननि पारां रैलियूं कढण, एहतजाज करण, होटलूं बंदि करण वारे मामले ते पुलिस हरकत में अची वई। ठट्टो थाणे ते 9 ॼातल ऐं 30 अणॼातल नौजवाननि ख़िलाफ़ हुल हंगामी जे इल्ज़ामनि तहत केस दाख़िल कया विया आहिनि। ठट्टो पुलिस छापाड़ी 3 नौजवाननि अरबाज़ दर्स, पीर शाह हुसैन शाह ऐं मुर्तज़ा शेख खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ॿियनि जी गिरफ़्तार लाइ छापा हया पिया वञनि। असांजे नौजवाननि हैदराबाद वाक़े ख़िलाफ़ पुरअमन एहतजाज कयो। पुलिस पारां केस दाख़िल करण, ज़्यादती आई। यूथ एक्शन कमेटी ठट्टो जो पिणु मौक़िफ़ साम्हूं अची वियो आहे। जी तनवीर, तफ़सील ॿुधाइण जे लाइ अव्हां जी महिरबानी।